पारां PTI चेयरमैन खे कंबाइंड इन्वेस्टिगेशन टीम आॾो पेश थियण जी हिदायत। पंजाब जो अॻूणो वॾो वज़ीर परवेज़ इलाही 1 महीने लाइ फिरी MPO तहत नज़रबंद। लाहौर जे डिप्टी कमिश्नर चौधरी परवेज़ इलाही जी नज़रबंदी जो हुकुमनामो जारी करे छॾियो। दरिया सतलज में हेड इस्लाम वटि पाणी जी सतह में वाधि। 83,000 बोर जो पाणी सलेमान की खां हेड इस्लाम तरफ़ वधण लॻो। इम्कानी बोर सबबि भर पासे वारनि इलाइक़नि मां लॾ पलाण शुरू। बावलनगर, चिश्तिया ऐं सलेमान की में रिलीफ कैंपूं क़ाइमु। असां ईंदड़ महीने मुदो पूरो थियण खां अॻु हलिया वेंदासीं ऐं निगरान हुकूमत ईंदी जंहिंखे अवाम अॻिते आणींदो। असां तस्लीम कंदासीं नवाज़ शरीफ़ खे जेकॾहिं मौक़ो मिलियो त वाइदो आहे हू ऐं संदसि पूरी टीम मुल्क जो नक्शो बदिलाए छॾींदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो सियालकोट लाहौर में तक़रीबुनि खे ख़िताब। संदसि चवणु आहे त डॉलर जे मुक़ाबले में रुपए जो मुल्ह मुस्तहकम थिए पियो। पेट्रोलियम शयुनि जे अघनि में घटिताई कई। IMF जो प्रोग्राम असांजे लाइ हलवो या लॾू न पर हिकु चैलेंज आहे। मुल्क ख़िलाफ़ साज़िशुनि खे दफ़न करे छॾियो। कुझु ॾींहं अॻु पाकिस्तान ख़िलाफ़ इसराइल जो बयानु आयो हो। अलाह ताला समूरियुनि साज़िशुनि खे नाकाम बणायो। मुल्क जी क़िस्मत तब्दील करण लाइ मुतहिद थियण खां सवाइ ॿियो को बि रस्तो नाहे। पाकिस्तान लाइ 3 अरब डॉलर कर्ज़ जी मंज़ूरीअ सां गॾु आलमी मालियाती फंड ॿिए जाइज़े लाइ शर्त पेश करे छॾिया। आर्मी चीफ जनरल सैयद आसिम मुनीर ईरान जो 2 ॾींहनि वारो दौरो मुकमल करे वरितो। आर्मी चीफ ईरानी अस्करी ऐं सियासी क़यादत सां मुलाक़ातूं कयूं। जनरल आसिम मुनीर जो ईरानी सदर इब्राहिम रईसी ऐं परॾेही वज़ीर हुसैन अमीर अब्दुल्ला सां बि मुलाक़ात। पाक ईरान लाॻापनि समेत ख़िते में अमन अमान जी सूरतयाल ते ख़यालनि जी ॾे वठि। ॿिन्ही मुल्कनि जी क़यादत पारां ख़िते मां दहशतगर्दीअ जे ख़ात्मे लाइ अज़्म जो वर्जा। सरहदी इलाइक़नि में दहशतगर्दीअ जे ख़ात्मे लाइ असराइतनि क़दमनि ते बि इतफ़ाक़ कयो वियो। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर खे ईरानी मिलिट्री हेडक्वार्टर्स में ईरानी फ़ौज पारां गार्ड ऑफ ऑनर पेश कयो वियो। ऐं शेख भिरकियो वेझो राजू निज़ामाणी मां कुहाड़ियूं लॻल लाश ते इतलाह ते पुलिस पहुची लाश सिविल अस्पताल मुंतक़िल करे छॾियो।